गुरु नानक साहिब की जय। बोलियो समाधि वारे साहिब की जय। जीअं त गुरु जी प्यारी साध संगत कुछ घंटनि खां जेकी वीडियो हली रही आहे, सतगुरु शहनशाह बाबा शिवभजन साहिब जन जे वर्सी महोत्सव जे श्रीमद भागवत पुराण जे भोग साहिब जी घड़ी में जेकी इहा वीडियो आई आहे, सभ ते वॾा बाबा शिवभजन साईं जिन कल राखी मेरी, त इहा हिकु जेकी बि मां ॻायो आहे त हिकु इहा मुंहिंजी भावना हुई, हिकु इहा मुंहिंजी श्रद्धा हुई। सब ते वॾा सतगुरु नानक जिन कल राखी मेरी। सतगुरु बाबा नानक शाह निरंकारी खां मथे कोई बि न आहे ऐं श्री गुरु ग्रंथ साहिब महाराजनि जी बाणी खां मथे कोई बि न आहे। ऐं मां छा, हिन दुनिया में कंहिंखे बि ताक़त न आहे जो उन्हनि जी बाणी खे कोई फेराए सघे। त गुरु जी प्यारी साध संगत, मां तव्हां सॼी संगत खे, छो त कुछ ई घंटनि खां हिकु वीडियो वायरल थी रहियो, श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज मुंहिंजे हिकु मुंहिंजा मालिक, मुंहिंजे घर जा, हिन पूरी दुनिया जा मालिक आहिनि। इन करे मां तव्हांजे साम्हूं हिकु नंढड़ी सी वीडियो पेश थो कयां त हीअ जेकी बि हिकु मुंहिंजी भावना हुई, हिकु मुंहिंजी श्रद्धा हुई, त जंहिं बि हिन लाइन मां संगत खे तकलीफ़ पहुती आहे, गुरु संगत खे जेकी बि तकलीफ़ पहुती आहे, त मां पंहिंजो दास, तव्हांजो दास जेको बि आहियां, मां तव्हांजो ॿार आहे, श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज जन खां मां माफ़ी जो तलबगार आहियां। ऐं जंहिं बि गुरु संगत खे इन लाइन मां तकलीफ़ थी आहे, त मां उन गुरु संगत जो बि माफ़ी जो तलबगार आहियां। मां पूरी उमेद रखां थो त मूंखे गुरु श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज जन मूंखे बिल्कुलु पंहिंजो बचो ॼाणी माफ़ी ॾींदा। बोलो गुरु नानक साहिब की जय। बोलो समाधि वारे साहिब की जय।